मिकी मिकी क्या गल है अजीब है। खराब है वो ये हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ॿियो सभु ख़ैरु आहे? तयारु आहियो? मां तव्हांजो पंहिंजो दोस्त MD नोरियो। अॼु असां सिंध सूबे जे शहर कराची में मौजूदु आहियूं ऐं अॼु जी असांजी पिकनिक पॉइंट आहे समुंदर, साहिल समुंदर जेको सॾियो वेंदो आहे उहो। ऐं आऊं ऐं मासा दुबेद ॿई अॼु असां हींअर CVO जे किनारे ते पहुची चुका आहियूं। हाणे असां अंदरि हलंदासीं पाणी जी तरफ़ ऐं हुते हली तव्हांखे बि इंजॉय कराईंदासीं, असां बि कंदासीं। ही CVO जी मेन पट्टी ते पार्क ठहियलु आहे, पण पार्क त वीचारी सुकी वई आहे, मगर हेॾे वॾे समुंदर जे ऐं दोस्तो ही पार्क आहे। पार्क खां अॻिते हलंदासीं पाण हाणे पाणी जी तरफ़। पाणी त थोरो अॻिते आहे, सफ़र पाण हाणे सफ़र पंहिंजो जारी आहे। इहो तव्हांखे परे परे ताईं नज़र तां अचे पियो, पण ही पार्क ख़तमु थींदी अॻिते। असां हाणे बिल्कुलु पाणी जे वेझो। ही बोतलूं तव्हां ॾिसी रहियो, ही जेको ॿार घुमणु अचनि था, घुमी वापसी अचनि था, त ही थोरी वारी अहिड़े टाइप जी आहे जेको पेरनि वेरनि खे टपकी वेंदी आहे, त उन लाइ पेर वेर धोए वेंदा आहिनि। ही आहे जानवर उठ, ऐं हिते स्टॉल बि VIP लॻियल आहिनि। अहिड़ियूं शयूं ठहियल आहिनि उनमें जेको समुंड जी पैदावार आहे। हू त कुझु शयूं आहिनि ॿाहिरि मार्केट जा आइटम आहिनि, बाक़ी काफ़ी हिते जेको शयूं ठहियल आहिनि उहो समुंड जी अंदरि ई शयूं निकिरंदियूं आहिनि, या कोडा थी विया, या काफ़ी अहिड़ियूं शयूं थी वियूं आहिनि जेको समुंड जे अंदरि पैदा थींदियूं आहिनि। पोइ हुनखे ई खणी ईंदा आहिनि हिते ॿार। पोइ आर्ट्स जंहिंखे चइजे, पोइ हिन में सुठियूं सुठियूं शयूं अला जा नाला या अहिड़ियूं काफ़ी शयूं ठाहे हिते सजाए रखंदा आहिनि, जेको ॿार घुमणु ईंदा आहिनि माण्हू उहो हितां वठंदा आहिनि। त ॾाढो बहितरीनु जॻह घुमण जी आहे कराची। ही जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही असांजो दोस्त थर जो आहे। तक़रीबन 8-10 साल खां हिते ही स्टॉल लॻाए थो। अहिड़ा हिन जा 2-3 स्टॉल आहिनि। ही जेको साम्हूं बीठो आहे हिन जो नालो आहे मोहम्मद सालार नोड़ी। ऐं परियां जेको ही छोकिरो अचे पियो, हिन जो हिते चांहि जो स्टॉल लॻियल आहे। ही बि माशाल्लाह बहितरीनु रोज़ी करे जो बंगले या कंहिंजी होटल जी ग़ुलामी खां ही हिते बहितरीनु VIP नमूने सां कमाइनि था। ही तक़रीबन 8-10 साल खां आहिनि, समुंड जी पट्टी ते रहंदा आहिनि। त असां जॾहिं ईंदा आहियूं असांखे ॾाढो मोहबतूं ॾींदा आहिनि, ॾाढो प्यारु ॾींदा आहिनि। त असां अॼु हिते घुमण बि आयासीं ऐं असांजे दोस्तनि ऐं माइटनि सां बि मिलियासीं ऐं तव्हांखे बि घुमायासीं। ॾाढी बहितरीनु जॻह आहे कराची जो समुंदर। शायदि एशिया जे अंदरि अहिड़ो न हुजे अहिड़ो VIP समुंदर आहे। कुर्सियूं पिकनिक पॉइंट लाइ लॻियल हूंदियूं आहिनि। त हिते खाइण पीअण जूं शयूं बि काफ़ी मिलंदियूं आहिनि। बाक़ी उठ घोड़ा, नंढियूं गाॾियूं, ॿारनि जा झूला, ही अहिड़ी जाइ ते आहे हिते ॿार चाहे वॾो जेको अचे थो इंजॉय करे। ही परियां समुंदर जूं छोलियूं तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि बिल्कुलु। ही जेको उठ आहिनि इन्हनि जे मथां बि शोशा टाइप ते शइ ॿधल आहे, त ॾाढो बहितरीनु चढ़ियल आहे। ही साम्हूं बीठो आहे, तव्हां ॾिसी हिन जे VIP मथे डिज़ाइन ठही आर्ट्स नमूने ठहियल आहे बहितरीनु। ही 3-4 बीठा आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। हिननि खे असां पुछो त ही चवंदा बाबा असीं 1500, 2000, 1500, 2000 रुपया दिहाड़ी कमायूं था। 1.5-2 लख रुपए जो उठ आहे जो 40-50 हज़ार रुपया महीने जा कमाइनि था। ॿियो छा खपे? कंहिंजी ग़ुलामी न आहे, पंहिंजो ॾींहुं सॼो इंजॉय कंदा आहिनि। माण्हू अलाए केतिरा पैसा ख़र्च करे हिते इंजॉय करणु ईंदा आहिनि। ही फ्री फंड जो हिते इंजॉय कंदा आहिनि। ही तव्हां परियां समुंड जूं छोलियूं बि ॾिसी सघो था। ऐं असां ॾींहं जे टाइम आया आहियूं, उन करे थोरी रश घटि आहे, मगर हिते शाम जे टाइम वॾा मेला मतल हूंदा आहिनि। ॾाढो ज़बरदस्तु जॻह आहे कराची जी घुमण जे लाइ। केर बि दोस्त अचे, मगर हिकिड़ी ॻाल्हि हिते जी नोट रखिजो, हिते जा ही जानवर वारा आहिनि, चाहे फ़ोटो सेक्शन करण वारा आहिनि, हिननि सां पहिरीं पैसनि जो डन करे पोइ हिते का शइ कजो, न त बाबा हिननि जी हिते वॾी गैंग ठहियल आहे। उहो माण्हू खे 5 मिंटनि जे अंदरि फुरे वेंदा आहिनि। तुंहिंजूं 2 तस्वीरूं कढी हुनखे उबतियूं सुबतियूं एडिट करे तोखे 10-15 तस्वीरूं प्रिंट करे ॾींदा। चवंदा असांखे 5000 ॾियो, 3000 ॾियो। या घोड़े ते चढ़ी तव्हां फ़ोटू कढाईंदा त हुनजा 2-2, 3-3 हज़ार रुपया वठंदा आहिनि।
घोड़े वारनि जा, मगर हाणे ही असांजो हुन दोस्त जो चांहि जो ठही वियो आहे, कुर्सियूं सभु हुनजियूं आहिनि, असां हुन ते हाणे घुमी आयासीं। हाणे हिते असीं चांहि पीअंदासीं, चांहि पी ऐं पोइ हीउ ॾिसो था घोड़ो केॾो VIP सिंगारियल आहे, ॾाढो ज़बरदस्तु हिन जे मथां फ़ोन लॻियल आहिनि। हाणे हिन घोड़े ते तव्हां मथे चढ़ी तस्वीर कढाईंदा जॾहिं बि हीउ पठान तव्हां खां 200 रुपया वठी छॾींदो, सिर्फ़ु तस्वीर जा। हीअ चांहि दुआ चांहि वाला, हीअ असांजो माइट आहे, हाणे दुआ चांहि जे तरफ़ां असांखे चांहि पीआरींदो, हिकिड़ी VIP कड़क। दोस्तो ही कराची जो समुंदर आहे, बिल्कुलु ॾाढो बहितरीनु समुंदर आहे, हिन को शक न आहे। कराची अचो त ज़रूरु घुमणु अचिजो। त हाणे असां आयासीं असांजे दोस्त वटि चांहि जे स्टाइल ते, हाणे असां हिते चांहि पीअंदासीं। चांहि पी पोइ तव्हांखे कुझु हीअ दुआ चांहि स्टाइल, हीअ असांजे थरियो माइट आहे हुनजो आहे। त हीअ ऊठ वीचारा जानवर आहिनि, ॾिसो था हीअ अक्सर असांजे थर में न बिने जाम आहिनि, मगर हीअ बलोचिस्तान जा ऊठ आहिनि, असांजे थर जा न आहिनि। घोड़ा बि ॾाढा हिते जा VIP पठाणनि जा घोड़ा आहिनि, शणगारियल पठाण हिते वधीक आहे। उमरकोट शहर जो बजराजी जो हिते छा कहिड़ो कमु कंदो आहीं? चांहि हलाईंदो आहीं? अच्छा, घणी दिहाड़ी कमाईंदो? अच्छा, हीअ आई अरबाब वली चांहि बजराजी वारी हू किथे आहे? अच्छा, हवा जेको हीउ भाउ आहिनि जो वॾो वली, उहो असांजो दोस्त आहे, त हुन वटि आया आहियूं। हीउ कराची जो सीवियो समुंड जो इलाइक़ो आहे, हिते स्टार लॻियल आहिनि, हिते असांजा 2-3 माइट आहिनि। समुंदर बि असां घुमियोसीं, हाणे असां हिन वटि फ्री जी चांहि बि पीअंदासीं। फ्री जो कोन पीआरींदो? हा चए थो फ्री जी कोन पीआरींदो, पैसा वठंदुसि। हलो भाउ पैसनि जी भला प्यार भला, हलो भाउ पैसनि ते राज़ी थियो, भला पैसनि ते चांहि पीए पोइ हाणे असां हलूं था।